शैतान रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या नूरल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, काफ़ी ॾींहंनि खां वठी हीअ आजिज़ हक़ीर फ़क़ीर गुनाहगार अवां दोस्तनि सां ऑनलाइन आहे। जेकॾहिं ज़ाहिरी तरीक़े सां ही मिस्कीन अबोझ ग़रीब कंहिंजी मदद त नथो करे सघे, पर मदरसे में वेही बि करे हक़ ऐं सच जी आवाज़ खे अवां ताईं पहुचाइण जी कोशिशि करे थो, त अल्लाह करीम पंतन पाक जे सदके हिन आजिज़ हक़ीर फ़क़ीर गुनाहगार जी ही अदना नंढड़ी कोशिशि पंहिंजे बारगाह अक़दस में क़बूल मक़बूल फरमाए। दोस्तों, 15 ॾींहं लॉकडाउन खे असांजे मुल्क गुज़री चुका आहिनि, त ही जेका वबा आहे ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। इन्हनि 15 ॾींहंनि में उहे मज़दूर ग़रीब मिस्कीन अबोझ जन केतिरा ॾींहं केतिरियूं रातियूं बुख में गुज़ारियूं हूंदियूं, रुना हूंदा, पंहिंजे बचड़नि जो रोअण बर्दाश्त कयो हूंदो, किन सुबुह जो चांहि पीती त मंझंदि जो मानी न खाधी, किन मंझंदि जो मानी खाधी त राति जो मानी न खाधी। अल्लाह तबारक व तआला उन जो निगहबान आहे, लेकिन ॾुख इन ॻाल्हि जो आहे त असांजी हुकूमत ख़ुसूसन वफ़ाक़ी हुकूमत जनाब वज़ीर आज़म साहब ऐं हुन सां गॾु जेके मिनिस्टर आहिनि, उहे हर रोज़ नए सिर नई गजाणी पिया कनि ऐं बार बार टीवीअ ते अची ऐलान पिया कनि त असांजा मिस्कीन ग़रीब बुखूं काटे रहिया आहिनि ऐं वरी आला अमलदारनि खां चंदा पिया घुरनि। नए सिज नयूं ॻाल्हियूं करे माण्हुनि खे ॿुधाए, नवां नवां नंबर ॿुधाए कहिड़ा प्रोग्राम शुरू पिया कनि। के टाइगर फोरस में लॻा पिया आहिनि त के एहसास प्रोग्राम में लॻा पिया आहिनि, लेकिन ग़रीब मिस्कीन हिन वक़्तु तड़पी रहिया आहिनि, रोई रहिया आहिनि, दाहूं करे रहिया आहिनि, के ख़ुदकशियूं करे रहिया आहिनि, के पंहिंजे बचड़नि खे मारे रहिया आहिनि, के हर तरफ़ टेलीविज़न फेसबुक जे खे निहारे रहिया आहिनि त कंहिं वक़्तु तो असांजो वज़ीर आज़म ऐलान करे, ऐलान त करे पर कंहिं वक़्तु तो असां ताईं राशन पहुचाए। दोस्तों, आउं कुझु बि न आहियां। ही जेको ज़ुबान में अल्लाह ताला लफ़्ज़ ॾिना आहिनि, अक़ुल आहे या ही जेका इज़त आहे, मुहबत आहे, या ही जेका मुंहिंजी नंढड़ी औकात आहे, इहो सभु कुझु उन वक़्त जे रोस सखी सरदार कंबर वारे लजपाल जी आहे। ऐं जॾहिं ॻाल्हाईंदो आहियां त उन जो वसीलो, उन जो तसवर, उन खे यादि करे पोइ तव्हांजे साम्हूं ईंदो आहियां, छो त मुंहिंजे वस में का ॻाल्हि न आहे, का ताक़त, का हिमत न आहे जो आउं उन ग़रीबनि मिस्कीननि अबोझनि जी मदद करे सघां। लेकिन इहा ॻाल्हि आहे त उन्हनि जो रोअण बि ऐं उन्हनि जे दर्दीलनि अल्फाज़नि जो ॿुधणु ख़वारा बि नथो करे सघां, पर तमामु ॾुख थो थिए। ऐं शुक्र आहे अल्लाह साईं जा अहसान आहिनि जो किन सरहंदी वारनि माण्हुनि जेके सखी आहिनि, पोइ पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में उन्हनि मिस्कीननि जी पंहिंजे वसार मदद कई आहे, जेतिरो उन्हनि खां पुॼी सघियो उन्हनि कई आहे। पर ईअं चवण में आउं घबराईंदुसि न कि न ख़ाली अटो ॾिनो आहे त हीअ तव्हां मानी पचाए ऐं पाणीअ सां खाओ, अस्तग़फिरुल्लाह। किन वरी सिर्फ़ु साबुण ॾिना आहिनि
त हीअ तव्हांजे लाइ काफ़ी आहिनि, सिर्फ़ु सुबुह शाम हथु मुंहुं धोइजो। यार अफ़सोस आहे, ॾुख थो थिए, साबुणनि जी परवाह न आहे। अगरि ही लॉकडाउन खुलियल हुजनि हा, बाज़ारूं शहर फैक्ट्रियूं मज़दूरियूं खुलियल हुजनि हा, त तव्हांजे अटे जी उन्हनि खे परवाह न आहे। मुंहिंजा उहे महिनत कश आहिनि, हू मज़दूर आहिनि, हू पंहिंजे रत जी कमाई करे पंहिंजे बच्चनि खे पालण वारा आहिनि। ख़ुदा उन्हनि जी मदद कयो। मां जनाब CM वज़ीर आला सैयद मुराद अली शाह बादशाह खे बार बार हथ ॿधी इल्तिजा थो कयां त तव्हां सां गॾु जेके मिनिस्टर आहिनि, तव्हांजी पीपल्स पार्टीअ में जेके MP MNA आहिनि, उन्हनि खे ख़ुदा जे वास्ते कराचीअ मां कढ, ऐशनि मां कढ, वॾनि वॾनि बंगलनि मां कढ, गाॾियुनि मां लाहे, ऐं उन्हनि खे पंहिंजे पंहिंजे तक में मोकिल त वञी ॾिसनि त ग़रीबनि जो छा हाल आहे, वञी ॾिसनि त मिस्कीन कीअं मानीअ जे गभे जे लाइ तड़पी रहिया आहिनि, रोई रहिया आहिनि। छा उहे हमेशह इक़्तिदार में न रहिया आहिनि? छा उन्हनि खे उन्हनि मिस्कीननि सिंधी समाजड़नि वोट ॾेई सीट ते न विहारियो आहे? यादि रखणु खपे त जेकॾहिं हिननि खे अॼु दुनिया सुञाणे थी त उन ग़रीबनि जे करे सुञाणे थी। जेकॾहिं हिन वक़्तु हू प्राडा ऐं मर्सिडियुनि में आहिनि त उन्हनि मिस्कीननि जे करे आहिनि। जेकॾहिं हू वॾनि वॾनि महलनि में आहिनि ऐं जेकॾहिं उन्हनि जा बच्चा ॿाहिरिनि मुल्कनि में किरोड़े रुपयनि जूं पढ़ाइयूं हासिल करे रहिया आहिनि, किरोड़ रुपया उन्हनि जे मथां ख़र्च पिया थियनि, त इहो ग़रीबनि जो रक़्तु आहे, इहा ग़रीबनि जी महिनत आहे, इहा ग़रीबनि जी कावश आहे, इहा मिस्कीननि जा वोट आहिनि। अफ़सोस आहे जेके हद जा MPA, हद जा MNA ऐं ज़िले जा मिनिस्टर ख़ामोश वेठा आहिनि ऐं उन्हनि मिस्कीननि जी सार नथा हलनि। उन्हनि जूं नज़रूं बि सैयद मुराद अली शाह में आहिनि, सिंध हुकूमत में आहिनि, त कंहिं वक़्तु थी सिंध हुकूमत राशन ॾिए त असां पंहिंजे पंहिंजे तक में विहायूं। छा उन्हनि खे कुझु कोन्हे? हज़ारे एकड़ ज़मीनूं आहिनि, फैक्ट्रियुनि जा मालिक आहिनि, वॾनि वॾनि महलनि जा मालिक आहिनि, हर वॾनि वॾनि शहरनि में उन्हनि खे बंगला आहिनि। जेकॾहिं हू पंहिंजे मिल्कियत मां 5 करोड़ 10 करोड़ या लख कढंदा त का खोटी कान थींदी। ख़ुदा इन्हनि खे कढो, इन्हनि खे शहर कराची मां कढी पंहिंजे पंहिंजे तक में मोकिलियो ताकी हू मिस्कीननि ग़रीबनि जी मदद कनि। मूं वटि के अहिड़ा शख़्स आया, मां छा चवां, जन 24 कलाक पंहिंजे बच्चनि खे बुख में तड़पायो आहे, पाणी जो ढुक प्यारे ऐं ज़िक्र अस्कार करे अल्लाह जी लोली लोली ॾेई पंहिंजे बचड़नि खे सुम्हारियो आहे। अफ़सोस आहे, तमामु ॾुख थो थिए। मथां रमज़ान शरीफ़ अचण वारो आहे, मथां रमज़ान शरीफ़ जेके रहमतुनि जो महीनो आहे, बरकतुनि जो महीनो आहे, इन महीने में अल्लाह ताला रहमत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। इन महीने में अल्लाह ताला मग़फ़िरत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। इन महीने में अल्लाह ताला दोज़ख जा दरवाज़ा बंदि करे छॾींदो आहे। पर शायदि नज़र पियो अचे त रमज़ान जूं नेमतूं, रमज़ान जूं ख़ुशियूं, रमज़ान जूं बरकतूं मतां असांखां हुक्मरान खसनि। कहिड़ी ख़बर, छो त हिन वक़्तु ई तमामु पाकिस्तान जे अवाम हुक्मरान जो चवणु मञियो आहे ऐं उन्हनि खे लबेक कयो आहे। असांजा उलमा अहले सुन्नत बरेलवी वारनि उन्हनि खे लबेक कयो आहे। ॾिसो अॼु मस्जिदूं बंदि आहिनि। जुमे जो ॾींहुं जेको रहमतुनि जो ॾींहुं हूंदो आहे, लखनि जो मजमू थींदो आहे, हज़ारनि जो मजमू थींदो आहे। ॾिसो किरोड़नि लखनि माण्हुनि जुमो अदा कयो, पर लेकिन हुकूमत जे चवण मुताबिक़ त जनाब वज़ीर आज़म इमरान साहब ऐं असांजे आर्मी जो जनरल बाजवा साहब ऐं असांजे सिंध जो CM सैयद मुराद अली शाह साहब ऐं उन सां गॾु जेके मिनिस्टरनि MPA MNA खे मां ही अदना अर्ज़ थो पेश कयां त सिर्फ़ु ख़ाली गजाणियूं न कयो, सिर्फ़ु ख़ाली दिलासनि आसरनि में न ॾियो, सिर्फ़ु ख़ाली बार बार टेलीविज़न ते अची माण्हुनि खे लफ़्ज़नि जो ड्रव न ॾियो, अमली कमु कयो, उन्हनि ग़रीबनि मिस्कीननि ताईं पहुचायो। ईअं न थिए जो सुभाणे पंहिंजे बच्चनि खे मारे छॾनि, क़त्लेआम करे छॾनि ऐं सरियाम ख़ुदकशियूं कनि ऐं सरियाम फुरूं लटूं थियनि। ख़ुदारा उन्हनि मिस्कीननि जो ख़्यालु कयो, उन्हनि ग़रीबनि जो ख़्यालु कयो। ऐं मां वरी बि
उन पूरी सिंध जे तक जे इलाइक़े जे MP MNA खे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजा ख़ज़ाना न भरियो, पंहिंजो बैंकूं न भरियो, पंहिंजो जेकॾहिं हिकु ॿ बंगलो कंहिं इलाइक़े जो खपायो त का वॾी ॻाल्हि कान्हे, इहो थोरो न आहे। तव्हांजो उन्हनि वोटरनि जे मथां तव्हांजे मथां हक़ु आहे, तव्हां उन्हनि खे ॾियो। तव्हां सिंध हुकूमत न निहारियो, तव्हां वटि गंज आहे, तव्हां वटि एतिरो गंज आहे जो तव्हांजो 7 पीढ़ियूं अचनि त बि कोन कोटाए सघंदियूं। तव्हां वटि उन्हनि ग़रीबनि मिसकीननि जो पैसो आहे, तव्हां वटि उन्हनि मज़दूरनि जो पैसो आहे, तव्हां वटि पंहिंजो न आहे, सभु कुझु उन्हनि जो आहे। अगरि जेकॾहिं हू तव्हांखे वोट न ॾिना त तव्हां हिन वक़्तु वॾे इक़्तिदार में न हुजो हा, कंहिं मिनिस्ट्रीअ में न हुजो हा, कंहिं MP जी सीट ते न हुजो हा। इहो सभु कुझु तव्हांजे मथां आहे त उन्हनि जो थोरो आहे। तव्हांखे बि घुरिजे त उन्हनि ग़रीबनि जो ख़्यालु कयो, उन्हनि मिसकीननि जो ख़्यालु कयो। सुभाणे तव्हां उन्हनि जे दर ते वेंदव, वरी वोट घुरण वेंदव, कहिड़ो खंधु खणी वेंदव, छा कंदव? पर जेकॾहिं तव्हां पाण खे चमकाइण था चाहियो, अल्लाह ताला जे साम्हूं इज़त वधाइण था चाहियो ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं पाण खे चमकाइण था चाहियो त उन्हनि ग़रीबनि, उन्हनि मिसकीननि, उन्हनि अबोजनि, उन्हनि हारियुनि ऐं उन्हनि ग़रीबनि जी सार लहो, ज़रूरु उन्हनि जी सार लहो। ऐं इहो मुंहिंजो पैगाम ज़रूरु तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे, वधि खां वधि शेयर कयो। यकीन आहे अवां में ज़रूरु कंहिंजे न कंहिंजे दिलि में रहम ईंदो ऐं इंशा अल्लाह ताला इहो अमली कमु थींदो। हीउ पैगाम आहे मदरसा शहीद सैयद शफ़ीक़ अमन शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह कोटड़ी ज़िले जामशोरो सिंध पाकिस्तान जे तरफ़ खां ॾेई रहियो आहियां। ऐं तमामु हिकु नंढिड़ो ऐलान करे रहियो आहियां जेको तमामु असांजे कोटड़ी सिटी जे हुसैनी फ़क़ीरनि जे लाइ आहे त हर साल जीअं हिन साल में अल्हम्दुलिल्लाह जेका कोटड़ी मां काफ़िलो निकिरंदो हो, तमामु महबूब मुर्शिद करीम वटि सलातो तस्बीह थींदी हुई, जेका महबूब मुर्शिद करीम जे हुकुम मुताबिक़ हिन साल कैंसिल कई वई आहे। सो दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेके कोटड़ी सिटी जा पंहिंजा पीरी प्यारा दोस्त आहिनि, हुसैनी फ़क़ीर आहिनि, इंशा अल्लाह ताला मदरसे में तमामु सुहिणो प्रोग्राम रखियो वियो आहे। सलातो तस्बीह बि थींदी, इंशा अल्लाह ताला रोज़े जो बंदोबस्तु बि थींदो ऐं जेके दोस्त आहिनि उते ज़रूरु मदरसे में गॾु थियनि। सारी राति अल्हम्दुलिल्लाह करीम रब जे साम्हूं सजदा सुजूद कंदासीं ऐं अखियुनि मां लुड़क लाड़ींदासीं। महबूब मुर्शिद करीम जे सिहत जे लाइ, दरबार आलिया हुसैनाबाद कंबर जे लाइ ऐं उनजे बचड़नि जे लाइ ख़ुशूसी दुआऊं घुरंदासीं। अल्लाह करीम खां महबूब मुर्शिद करीम जो वास्तो ॾेई ऐं उनजे नाने जो वास्तो ॾेई इन वबा जे लाइ दुआ घुरंदासीं ऐं असां ख़ुशूसन हुकुमराननि जे लाइ बि दुआ घुरंदासीं त अल्लाह ताला उन्हनि खे हिदायत जो रस्तो अता फ़रमाए ऐं अल्लाह ताला उन्हनि खे ग़रीबनि मिसकीननि जी मदद करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त इंशा अल्लाह ताला 15 शोबान ते इन मदरसे में तमामु सुहिणे तरीक़े सां महफ़िल ऐं प्रोग्राम कयो वेंदो। जेके इन असांजे रेलवे कॉलोनी जानू पाड़े जा जेके फ़क़ीर आहिनि ऐं उनखां अलावा जेके फ़क़ीर आहिनि उहे अचणु घुरनि त ज़रूरु अचनि। इंशा अल्लाह ताला इज्तिमाई दुआ थींदी, सलातो तस्बीह थींदी ऐं ज़रूरु इहा राति सारी राति करीम रब जे साम्हूं रोई रोई गुज़ारबी ऐं ज़रूरु आहे इंशा अल्लाह ताला हाफ़िज़नि मासूमनि तालिबनि जे सदिक़े अल्लाह ताला असां जहिड़नि गुनाहगारनि, बदकारनि, हक़ीरनि, फ़क़ीरनि जी दुआ ज़रूरु क़बूल फ़रमाईंदो। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह अलियुल अज़ीम।